अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, रेस्पेक्टेड पेरेंट्स, टीचर्स ऐं तमाम व्यूअर्स के सिराज अहमद शेख तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जेकॾहिं तव्हां हिन वक़्त ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल फॉलो न कयो आहे त हींअर ई सिराज मैथ ऑफिशियल खे यूट्यूब ते सर्च कयो ऐं हिन क़िस्म जा दिलचस्प ऐं मालूमाती तालीमी वीडियो पाण बि ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो। तमामु वॾी महिरबानी। अॼोको असांजो जेको टॉपिक आहे उहो इंतिहाई दिलचस्प आहे, इंट्रस्टिंग आहे ऐं वॾो इंफॉर्मेटिव आहे। वीडियो खे सही तरह पूरी एंड ताईं ज़रूरु ॾिसो त जीअं कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर थी सघे। हिन खां पहिरीं असां सेट पढ़ियोसीं, सेटनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म, सेटनि में मुख़्तलिफ़ इस्तेमालु थींदड़ निशानियुनि खे सम्झियोसीं। अॼु असां सेटनि में इस्तेमालु थींदड़ हिकु इंतिहाई अहम शइ जंहिंखे वेन डायग्राम चइबो आहे उहो सिखंदासीं ऐं उनखे सम्झंदासीं त इहो असल में छा खे रिप्रेज़ेंट करे रहियो आहे ऐं इन में असां इंटरसेक्शन ऐं यूनियन जे मिसालनि जे वसीले सम्झंदासीं। वेन डायग्राम जे लफ़्ज़ मां तव्हांखे अंदाज़ो थींदो हूंदो त इहा हिकु शक्ल आहे। रियाज़ीअ में जॾहिं असां शक्लुनि खे इस्तेमालु करे ऐं सेटनि खे ज़ाहिर कयूं, बयानु कयूं, उन्हनि जी इंटरसेक्शन, उन्हनि जी कॉम्प्लीमेंट या उन्हनि जी यूनियन, त उनखे वेन डायग्राम चइबो आहे। मिसाल जे तौर ते तव्हांजे क्लास जा 2 सेट ठाहियूं था असां, जिन खे असां हिन सर्किल में ज़ाहिर कयूं था, सर्किल जे ज़रिए। फॉर एग्ज़ाम्पल ही सेट ए आहे ऐं हिन सेट में असां उन्हनि ॿारनि जा नाला लिखूं था जिन खे सूफ़ पसंदि आहिनि, यानी उहे एप्पल्स खे लाइक कंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो नेम आहे असां वटि राजा, ॿियो नालो आहे असां वटि बाबल, टियों नालो आहे असां वटि शुएब ऐं चौथो नालो आहे असां वटि सजाद। ही उन्हनि ॿारनि जा नाला आहिनि जेके छा खे पसंदि कनि था, एप्पल्स खे पसंदि कनि था, सूफ़ खाइणु पसंदि कनि था। ठीकु आहे। ॿी साइड ते ॿिए ग्रुप में कुझु ॿियनि दोस्तनि जो ग्रुप आहे जिन खे असां सेट बी लिखूं था। उन्हनि खे ऑरेंजिस पसंदि आहिनि। उन्हनि जी पसंदि कहिड़ी शइ आहे? ऑरेंजिस, नारंगियूं खाईंदड़नि। उन्हनि जा नाला असां फ़र्ज़ कयो ॾियूं था अकील, हनान, नजफ़ ऐं रेहान। ठीकु आहे। बिल्कुलु 2 सेट असां वटि रेडी थी विया आहिनि। हिकिड़ो सेट ए आहे जंहिंमें सूफ़ खाईंदड़, सूफ़ पसंदि कंदड़ जेके ॿार आहिनि उन्हनि जा नाला लिखिया विया आहिनि, राजा, बाबल, शुएब ऐं सजाद। ॿियो सेट आहे असां वटि सेट बी जंहिंमें नारंगियूं पसंदि कंदड़ जेके ॿार आहिनि उन्हनि जा नाला लिखिया विया आहिनि, अकील, हनान, नजफ़ ऐं रेहान। हाणे जॾहिं असां इन्हनि सेटनि ते ऑपरेशन कंदासीं, यानी इन्हनि जी इंटरसेक्शन ऐं यूनियन कंदासीं, त कुझु ॻाल्हियुनि खे असांखे ज़हन में रखिणो पवंदो। हाणे ज़ाहिर आहे त कंहिं बि ग्रुप में कोई बि अहिड़ो एलिमेंट, को बि अहिड़ो मेंबर, को बि अहिड़ो रुकन जेको सिर्फ़ु सूफ़नि खे पसंदि करण ताईं महदूद न हुजे, पर उहो कॾहिं कॾहिं ऑरेंजिस खे बि लाइक कंदो हुजे, ऑरेंजिस खाईंदो हुजे, उहो राजा थी सघे थो, बाबल थी सघे थो, शुएब थी सघे थो, सजाद थी सघे थो। ठीकु आहे। हिननि मां कोई बि थी सघे थो। अहिड़ी तरह बिल्कुलु वरी जेकॾहिं हिन ग्रुप खे ॾिसो त हिन ग्रुप में अकीला, हनाना, नजफ़ा ऐं रेहाना, इन्हनि खे ऑरेंजिस त पसंदि आहिनि ई आहिनि, पर कॾहिं कॾहिं इहे सूफ़ बि शौक़ सां खाईंदा आहिनि। ठीकु आहे। माना अहिड़ा ॿार जेके नारंगियूं ऐं सूफ़
ॿई पसंदि कनि था, उन्हनि खे जॾहिं असां ज़ाहिर कंदासीं त पोइ उहा उन्हनि जी इंटरसेक्शन थी वेंदी सेट जी। ॾिसो हाणे जॾहिं असां हिननि जी इंटरसेक्शन कंदासीं त असां साॻी तरह ॿ सर्कल ठाहियूं था, पर उन्हनि ॿिन्ही सर्कल में ओवरलैपिंग कंदासीं त जीअं असां कुझु नाला लिखी सघूं। अहिड़नि ॿारनि जा नाला जेकी सूफ़ ऐं नारंगियूं ॿई शयूं पसंदि कनि था। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते असां ॿ नाला हिन में मैंशन कयूं था, हिकिड़ो सेट ए मां ऐं हिकिड़ो सेट बी मां। फॉर एग्ज़ाम्पल सेट ए मां असां राजा खणूं था। राजा जेको आहे उहो सूफ़ बि पसंदि करे थो ऐं कॾहिं कॾहिं नारंगियूं बि खाईंदो आहे, नारंगियूं बि पसंदि अथसि। ऐं सेट बी मां नजफ़ जेको आहे असां खणूं था, नजफ़ खे बि नारंगियुनि सां गॾोगॾु सूफ़ बि पसंदि आहिनि। हाणे असां हिन खे कलरफुल बणाईंदासीं हिननि ॿिनि नालनि खे। हीउ ॾिसो तव्हां हाईलाइटर यूज़ करे उन्हनि खे कलर करे सघो था। जेकॾहिं तव्हां वटि पेंसिल जा कलर आहिनि त उहे बि यूज़ करे सघो था। ॾिसो हीअ ॿई नाला बिल्कुलु पूरी तरह हाईलाइट थी चुका आहिनि। ठीकु आहे, हाणे जेके रिमेनिंग आहिनि, जेके ॿई शयूं पसंदि नथा कनि, सिर्फ़ु हिकिड़े ई सेट जा आहिनि, यानी मिसाल जेकॾहिं सूफ़ खाईंदड़ आहिनि त सूफ़ ताईं महदूद आहिनि, उन्हनि कॾहिं बि नारंगी नाहे खाधी, न ई वरी खाईंदा। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं नारंगी खाईंदड़ आहिनि त उहे कॾहिं बि उन्हनि सूफ़ नाहे खाधो पसंदि सां, ख़ुशीअ सां, ऐं न ई वरी कॾहिं खाइण जी ख़्वाहिश रखनि था, त उन्हनि खे असां सेपरेट रखंदासीं ऐं उन सेट जे नाले समेत उन्हनि खे लिखंदासीं। मिसाल एप्पल खाइण वारा जेके छोकिरा आहिनि उन्हनि जो सेट हुयो ए, ऐं जेके ऑरेंज खाइण वारा हुआ उन्हनि जो सेट हुयो बी। ठीकु आहे, हाणे जेके ए में हिकिड़ो त राजा हुयो जेको इंटरसेक्ट थी वियो, यानी कॉमन निकिरी वियो, जेको कॾहिं कॾहिं ऑरेंजिस बि खाए थो। बाक़ी जेके हीअ टी नाला आहिनि इहे असां हिन में रखंदासीं, यानी बाबल, शुएब ऐं सजाद। ठीकु आहे बाबा। अहिड़ी तरह जेके नारंगियूं खाईंदड़ ॿार आहिनि उन्हनि मां नजफ़ जेको आहे उहो इंटरसेक्ट थी वियो आहे, यानी कॉमन थी अलॻि हाईलाइट थी वियो आहे राजा सां गॾु। बाक़ी जेके रहनि था उहे लिखंदासीं अकील, अहिड़ी तरह हन्नान ऐं रेहान। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन नओं सर्कल जेको असां ठाहियो आहे उहो हिक ॿिए खे ओवरलैप कनि था सर्किल, ऐं उन सर्किल जे अंदरि बिल्कुलु सेम नाला आहिनि सेट ए ऐं सेट बी जा, पर ॿिनि माण्हुनि खे असां हाईलाइट कयो आहे, राजा खे ऐं नजफ़ खे। इहे ॿ नाला कॉमन आहिनि, यानी इहे नारंगी बि खाईंदड़ आहिनि ऐं सूफ़ खाईंदड़ बि आहिनि, त इहे इंटरसेक्ट थियनि था, माना इहे ॿई कॉमन आहिनि। त जॾहिं असां रियाज़ीअ जे नंबर्स खे शक्लुनि जे ज़रिए, सर्कल जे ज़रिए ज़ाहिर कयूं ऐं सर्कल में ई इंटरसेक्शन ऐं यूनियन जो जॾहिं कॉन्सेप्ट ॾियूं त उनखे वेन डायग्राम चइबो आहे। ठीकु आहे बाबा। हाणे असां हिकु ॿियो मिसाल यूनियन जो खणूं था। यूनियन छा हूंदी आहे बाबा? यूनियन जो मतिलबु हूंदो आहे सभिनी खे गॾु करे लिखणु, सभिनी खे गॾु करणु। हाणे एग्ज़ाम्पल में असां सेट साॻिया यूज़ कयूं था। सेट ए में आहे राजा, बाबल, शुएब, सजाद। सेट बी में आहे अकील, हन्नान, नजफ़ ऐं रेहान। ठीकु आहे, हीअ सूफ़ खाईंदड़ आहिनि, हीअ ऑरेंज खाईंदड़ आहिनि। हाणे जॾहिं असांखे हिननि जी यूनियन कराइणी हूंदी त असीं छा कंदासीं, असां हिन पासे खां यूनियन कयूं था पिया हिननि जी, बिल्कुलु सेम तरीक़े सां साॻिया ई तव्हां ॿ सर्कल ठाहींदव जेके हिक ॿिए खे ओवरलैप कंदा, हिक ॿिए जे मथां चढ़ियल हूंदा, क्रॉस कंदा हिक ॿिए खे, पर उन्हनि जो जेको ओवरलैप थियल हिसो आहे उन में कंहिं बि रुकन जो, कंहिं बि मेंबर जो नालो न लिखणो। ठीकु आहे, मिसाल तौर ते ही सेट ए हुयो, ए जा रुकन कहिड़ा हुया? राजा, बाबल, सजाद ऐं शुएब। अहिड़ी तरह सेट बी
यानी नारंगियूं खाईंदड़ जेके ॿार हुया उन्हनि जो ग्रुप कहिड़ो हुयो, उन्हनि जो नेम्स छा छा हुया? अकील हुयो, हनान हुयो, नजफ़ हुयो ऐं रेहान हुयो। बिल्कुलु जीअं जो तीअं असां सभिनी खे लिखी वेंदासीं। रिपीट नाहे करिणो, कोई बि रुकुन रिपीट नाहे करिणो। हाणे इन्हनि जा नाला लिखी वञण खां बाद में असां इन्हनि ॿिन्ही सर्कल्स में मौजूदु जेकी बि नाला आहिनि उन्हनि सभिनी खे असां कलरफुल बणाईंदासीं, हाईलाइट कंदासीं। यानी ए यूनियन बी जा रुकुन हिन ॿिन्ही सर्कल्स में मौजूदु जेके रुकुन आहिनि उहे सभु जो सभु आहिनि। यानी ए यूनियन बी जो जेको आंसर मिलणो आहे असांखे, उन आंसर में असांखे कहिड़ो सेट मिलंदो? नारंगियूं खाइण वारा छोकिरा जेके आहिनि उन्हनि जो सेट बि मिलंदो ऐं सूफ़ खाइण वारा छोकिरा जेके आहिनि उन्हनि जो बि सेट मिलंदो। त हिन तरह सां असां वेन डायग्राम ठाहींदा आहियूं यूनियन जो। ठीकु आहे बाबा, उमेद त तव्हांखे सम्झ में अची हूंदो। हाणे इनखे ई थोरो रियाज़ी में अगरि जेकॾहिं खणी वञूं, नंबर्स में खणी वञूं त ईज़ी आसान तरीक़े सां असां एग्ज़ाम्पल खणूं था। फ़र्ज़ु कयो त असां वटि सेट आहे जी ऐं हुन जा रुकुन आहिनि 1, 3 ऐं 5, यानी पहिरियां 3 21 अदद। ऐं सेट एच आहे असां वटि 2, 4 ऐं 6, यानी पहिरियां 3 ॿधी अदद। हाणे जेकॾहिं मां तव्हांखे चवां त हिननि जी इंटरसेक्शन करे ऐं ॿुधायो त इंटरसेक्शन वारो सेट छा ठहंदो, त तव्हांजे ख़्याल में उनजो जवाबु छा हूंदो? जेकॾहिं जवाबु अचे थो त कमेंट में ज़रूरु ॿुधायो। अच्छा, इनखे ई मां थोरो स्टॉप कयां थो त जीअं तव्हां कमेंट करे सघो। ॿिए पासे असां खणूं था इन साॻे सेट खे असां हिते इंटरसेक्शन तौरु खणूं था। हिते तव्हांखे इंटरसेक्शन जो जवाबु कढणो आहे हिननि ॿिन्ही सेटनि जो, ऐं साॻियनि ई सेटनि खे असां हिन ॿिए पासे ते इन्हनि जी यूनियन करियूं था। यानी जी यूनियन एच, ऐं हिते छा था करायो? जी इंटरसेक्शन एच। ठीकु आहे बाबा, चलो हिकु मिंट में सिखी था वठूं, कोई इशू न आहे। ॾिसो, जी जा रुकुन आहिनि 1, 3 ऐं 5, एच जा रुकुन आहिनि 2, 4 ऐं 6। मां पहिरियां ई तव्हांखे सम्झायो त इंटरसेक्शन में उहे रुकुन ॿाहिरि ईंदा आहिनि सॉल्यूशन सेट में जेके ॿिन्ही तरफ़नि ते मौजूदु हुजनि। जहिड़ी तरह राजा ऐं नजफ़ सूफ़ बि खाईंदड़ बि हुया ऐं नारंगियुनि खे बि पसंदि कनि पिया। पर छा हिननि मिलियल सेटनि में, सेट जीअ में के अहिड़ा नंबर आहिनि जेके साॻिया हुजनि? न, बिल्कुलु कोन्हनि। त पोइ जेको असांजो सॉल्यूशन सेट ठहंदो उहो छा हूंदो? ख़ाली सेट हूंदो। असां हुन ख़ाली सेट खे विचनि डिंगनि में बग़ैर कुझु लिखण जे छॾे ॾींदा आहियूं, उहो बि सही हूंदो आहे। या असां 0 वांगुरु हिकिड़ो सर्कल कढी उनखे मथां लीक ॾेई छॾींदा आहियूं। त या त तव्हांखे हीअ करिणो आहे या वरी हीअ करिणो आहे, ॿई नथा लिखी सघो, या हीअ निशानी हिन डिंगनि जे अंदरि नथा लिखी सघो। ठीकु आहे, त हीअ असांजी छा थी वई? जी इंटरसेक्शन एच। इन में कहिड़ा बि नंबर्स मिलियल हुजनि, असांखे सिर्फ़ु इहो ॾिसणो हूंदो आहे इंटरसेक्शन में त ॿिन्ही सेटनि में काई बि कॉमन शइ आहे जेका ॿिन्ही में हिकु जहिड़ी हुजे। हिननि ॿिन्ही सेटनि मिलियल में का बि हिकु जहिड़ी कॉमन शइ न आहे, इन करे हिन जो जेको आंसर मिलंदो असांखे सॉल्यूशन सेट मिलंदो उहो ख़ाली सेट हूंदो, नल सेट हूंदो, जेको असां अॻु में पढ़ी चुका आहियूं त नल सेट छा हूंदो आहे। अच्छा, इन्हनि ई ॿिन्ही सेटनि ॾिनलनि जी जेकॾहिं असां यूनियन करायूं त यूनियन जो मतिलबु छा हूंदो आहे? सवेर तव्हांखे ॿुधायमि त यूनियन जो मतिलबु हूंदो आहे त सभिनी खे गॾु करे लिखणु। यानी हिन जो जेको सॉल्यूशन सेट ठहंदो उहो छा ठहंदो? उन में ही 1 बि हूंदो ऐं ही 2 बि हूंदो, हिन जो ही 3 बि हूंदो, ही हिन जो 4 बि हूंदो, हिन जो 5 बि हूंदो ऐं हिन जो 6 बि हूंदो। यानी हिते असां छा कयो आहे? जी यूनियन एच में छा कयो आहे त असां जी जा रुकुन ऐं एच जा रुकुन सभिनी खे गॾाए लिखियो आहे
ऐं कंहिं बि क़िस्म जी रिपीटिंग नाहे कई। हूअं बि असांखे जेके नंबर्स मिलियल आहे उन में कोई बि रिपीट थींदड़ नंबर न हुयो। मां खयमि इन करे इहे मिसाल त जीअं मथां रिपीटेशन जे करे तव्हांखे परेशानी थिए। इनशाला हिन ते हिकु तफ़सीली वीडियो अञा वधीक जंहिंमें कोशिशि कंदासीं त जेका तव्हांजे सिलेबस में तव्हांजे निसाब में जेके एक्सरसाइज़ूं ॾिनल आहिनि उन्हनि जे वसीले हल करे वधीक तव्हांखे सम्झाइजे। ऐं उमेदु कजे थी त वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, त पंहिंजे दोस्तनि सां वधि में वधि शेयर कयो, सब्सक्राइब कयो चैनल खे, ऐं हीअ मालूमात वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचाइण में असांजो साथ ॾियो। तमामु वॾी महिरबानी। वधीक हाज़िर थींदासीं हिकु नई टॉपिक सां गॾु।